अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एस न्यूज़ जे प्रोग्राम टू द पॉइंट सां गॾु आऊं आहियां अवां जो मेज़बान इम्तियाज़ खोसो। नाज़रीन, अॼु असां सिंधु दरिया ते ठहंदड़ तकरारी जेके 6 नवां कैनाल आहिनि उन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं असां हिन ॻाल्हि ॿोल जी शुरूआति पीपल्स पार्टी सिंध जो जेको इतलात सेक्रेटरी आहे आजिज़ ज़ामरा उन खां कंदासीं, छाकाणि त पीपल्स पार्टी बि जीअं मुख़्तलिफ़ धुरियूं क़ौम परस्त या सिंध जा साझावंद जेके आहिनि उहे कैनाल्स मामले ते सरापा एहतजाज आहिनि त पीपल्स पार्टी पारां बि इन मामले ते एहतजाज रिकॉर्ड करायो पियो वञे। पीपल्स पार्टी शुरूआती तौर ते सिंध असेंबली मां ठहराव पास कयो हो, उन खां पोइ मुख़्तलिफ़ जेके फोरम आहिनि उहे इस्तेमालु करे उन्हनि पंहिंजो एहतजाज बि रिकॉर्ड करायो आहे। ताज़ो जॾहिं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी वरसी थी हुई गढ़ई ख़ुदाबश्क में, उते पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां कैनाल जी सख़्तु मुखालफ़त कई वई हुई ऐं वफ़ाक़ी सरकार खां मुतालबो कयो वियो त तकरारी मनसूबो फौरी तौर ते रद्द कयो वञे। ॿी सूरत में पीपल्स पार्टी बाज़ाब्ता तौरु पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराईंदी ऐं उन ई एहतजाज जे सिलसिले में उन्हनि हैदराबाद में एहतजाज जी शुरूआति लाइ 18 अप्रैल ते जलसो मुनक़द करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे ऐं जलसे में ॿुधायो पियो वञे त पीपल्स पार्टी पारां मुख़्तलिफ़ हंधनि ते एहतजाज जा ऐलान कया वेंदा। अस्सलाम वालेकुम आजिज़ साहब। जी वालेकुम सलाम। आजिज़ साहब, सभ खां पहिरीं तव्हांखे असां पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चऊं था ऐं मुंहिंजो पहिरियों सुवालु आहे त ज़ाहिर आहे सॼी सिंध सरापा एहतजाज आहे, सिंधु दरिया सिंध जी बका ऐं वजूद जो मामिलो आहे त इन करे माण्हू एहतजाज रिकॉर्ड कराइनि था ऐं माण्हुनि जो चवणु आहे त सिंधु दरिया ते उन्हनि खे को बि कैनाल क़बूल न आहे। पीपल्स पार्टी बि असां ॾिठो आहे त शुरूआती ॾींहंनि खां हेसि ताईं मुख़्तलिफ़ फोरम इस्तेमालु करे पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायो आहे, पर माण्हू या जेके क़ौम परस्त धुरियूं आहिनि एहतजाज कनि थियूं उन्हनि जो इहो ई ॿीहर बि मुतालबो हुजे थो पीपल्स पार्टी सरकार खां, ख़ुसूसन सिंध सरकार खां, या चवनि था वफ़ाक़ में बि उन्हनि जा नुमाइंदा वेठा आहिनि। पीपल्स पार्टी बजाए एहतजाज जे जेकॾहिं हुकूमत खां धार थिए त मुमकिन आहे वफ़ाक़ी सरकार जो फ़ैसिलो वापसि वठी छॾींदी। तव्हां इन सॼी सूरताल बाबति असांखे आगाह कयो ऐं तव्हां ॿुधायो त पीपल्स पार्टी खे मुमकिन आहे का अहिड़ी रुकावट हुजे ऐं पीपल्स पार्टी आइन कानून जे दायरे में रही एहतजाज कंदी हुजे, इन करे अञा ताईं उन वफ़ाक़ी सरकार खां धार थियण जो ऐलान नाहे कयो ऐं न ई का कोशिशि कई आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। ॾिसो, पहिरीं ॻाल्हि त जेको बुनियादी तौरु सुवालु आहे त जेके मुतबिक़ा कैनाल्स जे ख़िलाफ़ सिंध सरापाई एहतजाज आहे ऐं जॾहिं असां सिंध सरापाई एहतजाज था चऊं त हुन में साझावंद बि आहिनि, मुख़्तलिफ़ पॉलिटिकल मज़हबी पार्टियूं बि आहिनि, क़ौम परस्त जमायतूं बि आहिनि। त थुल्हे लिखे मां नथो सम्झां त को बि माण्हू, का बि धुर, का बि पार्टी इन एहतजाज जे ख़िलाफ़ु हुजे। जेको एहतजाज थिए पियो उहे सूबे जे माण्हुनि जे तरफ़ां आहे, उहो जाइज़ एहतजाज आहे। उनखे असां हिकु न अलाए केतिरा दफ़ा ख़ैर मक़दम चयो आहे, उन सॼे एहतजाज जी हिमायत कई आहे। रही ॻाल्हि त हिकिड़े गॾियल प्लेटफार्म ते जेको एहतजाज जी जेका ॻाल्हि आहे, मुख़्तलिफ़ पॉलिटिकल पार्टीज़ पंहिंजे पंहिंजे प्लेटफार्म तां एहतजाज कनि पियूं ऐं पीपल्स पार्टी पंहिंजे प्लेटफार्म तां एहतजाज करे पई। ॿियो सुवालु इहो आहे त पीपल्स पार्टी वफ़ाक़ खां जेको आहे हुकूमत खां अलॻि थिए। हाणे जॾहिं असां इहो सुवालु करियूं था त मुंहिंजे ख़्याल में स्टडी करे जेकॾहिं असां सुवालु करियूं ऐं का छेद करियूं, छेद मीन्स के एनालाइसिस कयूं, त हुन में ख़बर पवंदी त वफ़ाक़ी काबीना ऐं असेंबली ॿ अलॻि अलॻि शयूं आहिनि, पार्लियामेंट ऐं हुकूमत ॿ अलॻि अलॻि शयूं आहिनि। हुकूमत में शामिलु हुअणु माना वफ़ाक़ी काबीना जो हिसो थियणु जंहिंजो हेड प्राइम मिनिस्टर आहे। असेंबली में अपोज़िशन जूं खोड़ सारियूं जमातियूं आहिनि जंहिंजो पॉइंट ऑफ व्यू हुकूमत जे ख़िलाफ़ु हूंदो आहे, पर असेंबलियुनि में मौजूदु आहिनि, अॼु बि मौजूदु आहिनि। त इन करे पार्लियामेंट ऐं हुकूमत ॿ अलॻि इशूज़ आहिनि। रही ॻाल्हि त आइनी फोरम, एकनिक, CCI, NIC, पार्लियामेंट, इन में पीपल्स पार्टी मेंबर आहे हुकूमती काबीना जे हिसे हुअण खां सवाइ। इहो ज़रूरी कोन्हे त हुकूमत में शामिलु हुजिजे त एकनिक में हुजिबो, हुकूमत में शामिलु हुजिजे त CCI में हुजिबो, हुकूमत में शामिलु हुजिजे त पार्लियामेंट में हुजिबो। इहो ज़रूरी कोन्हे। जेके बि पार्लियामेंट जी सियासत ते नज़र रखंदड़ दोस्त हूंदा उहे इन ॻाल्हि खां बख़ूबी आगाह आहिनि। रही ॻाल्हि पीपल्स पार्टी हुकूमत खां अलॻि छो नथी थिए, त सुवालु इहो आहे त हुकूमत में हुजे त हुकूमत खां अलॻि थिए। हुकूमत खां पहिरीं अलॻि आहियूं। पार्लियामेंट मां अलॻि थियण जो सबबु त मुल्क नई इलेक्शन में वञे, भले वञे, पर उन जे लाइ पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ इहो आहे त जेके मोर्चा या जेके फोरम इन कैनालनि खे रोकण जे लाइ ज़रूरी आहिनि, इमीडिएटली आहिनि,
उन में पीपुल्स पार्टी इंतज़ार थी करे, ख़ामोशी सां न। पीपुल्स पार्टी डिमांड थी करे, ख़ामोशी सां न, बयाननि जी हद ताईं न। सिंध जो चीफ एग्जीक्यूटिव ख़त थो लिखे, उन खां पोइ 3 रिमाइंडर थो ॾे, वरी ख़त थो लिखे त कंसर्न्ड फोरम CCI कॉल कयो, उन में सूबे जे अवाम जेको सरापा एहतजाज आहे उन जी रिज़र्वेशन्स जेके आहिनि असां उन प्रॉपर फोरम ते रखी सघूं। हिकिड़ी ॻाल्हि हाणे जीअं तव्हां चयो त मुख़्तलिफ़ जमायतूं बि एहतजाज थियूं कनि, संजय सान्यावंद बि एहतजाज था कनि। हाणे मुख़्तलिफ़ जमायतुनि जे अंदरि हिकिड़ो डिस्प्यूट थी वियो आहे त पॉलिटिकल पार्टीज़ हिन इशू ते नारा सभिनी धुरनि जा साॻा आहिनि, असांजा बि साॻा आहिनि। पाणी सिंधू ते दाड़ो नामंज़ूर सभु चऊं था, पर किथे न किथे पॉलिटिकल पॉइंट स्कोरिंग आहे। पॉलिटिकल सियासी जमायतुनि जा कारकुन अफ़सोसनाक सूरत हाल आहे त गारियुनि जी रीह रांभाट आहिनि। को माण्हू मुंहिंजी लीडरशिप खे गारियूं थो ॾे त किथे उन लीडरशिप खे केरु गारियूं थो ॾे। इन अमल सां ही कैनाल जेके मुतविक़ रुकिजी नथा सघनि। इन 6 कैनालनि में 2 कैनाल जेके आहिनि उहे जनरल मुशर्रफ पंहिंजे एग्ज़ीक्यूटिव ऑर्डर तहत 2002 में ठाहे चुको आहे। CJ वारो स्पेशल लिंक कैनाल ठहियल आहे, जनरल मुशर्रफ 75% 80% ठहियल आहे। बलोचिस्तान वारो कैनाल 80% ठहियल आहे। 2 कैनाल इन 6 कैनालनि मां सिंध गवर्नमेंट खे ठाहिणा आहिनि, जेके सिंध गवर्नमेंट जवाबु ॾेई छॾिया आहिनि। बाक़ी चोबारो ऐं चोलिस्तान इन ते एतिराज़ आहिनि। सिंध जो इहो मौक़ुफ़ आहे, पीपुल्स पार्टी गवर्नमेंट जो इहो मौक़ुफ़ आहे त उन्हनि जूं मुतलिका मंज़ूरियूं थियणियूं जेके नथियूं थियनि। जेकॾहिं उनखे बिल्डोज़ करे ठाहियो वियो त असां अवामी रस्तो बि इख़्तियार कयो आहे, ख़ामोश कोन वेठा आहियूं। नेशनल असेंबली ताईं असांजी जेका एहतजाज उहो रिकॉर्ड ते आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे तव्हांजे सवाल जे तनाज़र में त पॉलिटिकल पार्टीज़ हींअर इलाही परे थियूं। हिकिड़ो मौक़ो JUI ॾिनो, APC कॉल करे त सभई जमायतूं वेहो, पीपुल्स पार्टी खे विहायूं था त उन में जेके ग्रीवेंसेस पीपुल्स पार्टी ते आहिनि, जेके सवाल आहिनि, जेके एतिराज़ आहिनि पीपुल्स पार्टी ते, उन खां सवाल जवाबु थियणु खपनि, जेको सुठो अमल आहे। हाणे उहो मरहलो गुज़री वियो, हर माण्हू जी पंहिंजी सियासी एजेंडा आहे। मुंहिंजो हिते हिकिड़ो मुतालबो आहे सिंध जे सान्यावंदनि खे। सिंध जे सान्यावंदनि में तव्हीं बि शामिल आहियो, तव्हांजो चैनल बि शामिल आहे। सिंध जो वकील, बार एसोसिएशन्स, सिंध जा प्रेस क्लब, सिंध जो अदीब, सिंध जो शागिर्द, सिंध जो दानिश्वर, सभई अचो। पॉलिटिकल पार्टीज़ खे चओ त तव्हांजी सियासी नारा पंहिंजी जाइ ते छॾियो, उनखे सियासी झंडनि खे रखियो हिकिड़े पासे। जेकॾहिं कैनालनि जे ख़िलाफ़ु मूवमेंट करणी आहे, असीं हिकिड़ो प्लेटफॉर्म था ॾियूं, अचो त हिकिड़ो प्लेटफॉर्म ते गॾु थी हिक ॿिए खां पहिरीं सवाल जवाबु कयूं। सभई धुरियूं गॾु थियनि, पीपुल्स पार्टी खे हुन में दावत ॾिजे। पीपुल्स पार्टी खां सवाल बिल्कुलु थियणु खपनि, जेके सिंध जा सवाल आहिनि उहे सभई धुरियूं अचनि। उहा मीटिंग 1 ॾींहुं हले, 2 ॾींहं हले, 3 ॾींहं हले, ॾींहं राति हले, उन ते सभई पहिरीं त हिसाब किताब थियनि। जेके चार्जिस पीपुल्स पार्टी ते आहिनि उहे थियणु खपनि। उन खां पोइ उहो सिंध जो सान्यावंद तबिको लीड करे उन तहरीक खे, जंहिंमें को बि सियासी नारो न हुजे, हिकिड़ो स्टेज, हिकिड़ो नारो, हिकिड़ी लीडरशिप, हिकिड़ो प्लेटफॉर्म, हिकिड़ी तकरीर। कहिड़ी? नो मोर कैनाल्स ऑन इंडस, नो मोर कैनाल्स ऑन इंडस, नो मोर कैनाल्स, नो मोर कैनाल्स, नो मोर कैनाल्स। जेकॾहिं सिंध जो सान्यावंद तबिको सम्झे थो त पॉलिटिकल पार्टी हिन केस खे ख़राबु करे रुगो सियासत थियूं कनि, त पोइ पीपुल्स पार्टी जे तरफ़ां मुंहिंजी अपील आहे त पोइ अॻिते अचो। पीपुल्स पार्टी खे उन शामिलु कराइण जी कमिटमेंट असीं करियूं पिया। असां उते वेहंदासूं, सख़्तु तरीन सवालनि जा जवाब ॾींदासूं, पंहिंजी जस्टिफिकेशन ॾींदासूं। पहिरीं त जेको चोर चोर चओ था, चोर साबित करियो, ऐं पोइ कलेक्टिव विज़डम ऐं कलेक्टिव वॉइस बणिजी सिंध जो हलो कमूं शहीद ते। पीपुल्स पार्टी न हलंदी त पाण ई एक्सपोज थी। मुंहिंजो अर्ज़ु आहे त हुकूमत, काबीना ऐं पार्लियामेंट इनखे थोरो सम्झणो पवंदो। ये 2 अलॻि शयूं आहिनि। रही ॻाल्हि क़ौमी असेंबली में वहाँ जी मेंबरशिप आहे, वहाँ जी कोशिश कई सर मुंहिंजो अर्ज़ु आहे, मुंहिंजो अर्ज़ु आहे तो उन्होंने स्पीकर जे थ्रू वो ठारा न मुंहिंजो अर्ज़ु आहे त इहे सभई सवाल पंहिंजी जाइ ते पीपुल्स पार्टी खां थियणु खपनि। पर माज़ीअ में अॼु जा चैंपियननि खे बि थोरो पुछिजे त माज़ीअ में जनरल मुशर्रफ खे LFO जी इजाज़त कंहिं ॾिनी 17वीं आइनी तरमीम में, जंहिं 2 कैनाल ठाहे छॾिया। KPK में कंहिंजी हुकूमत हुई उन टाइम
जंहिं LFO जी इजाज़त ॾिनी त हिकिड़ो डिक्टेटर वर्दी बि पाए, सदर बि हुजे ऐं आर्मी चीफ बि हुजे, जंहिं पावरफुल थी पोइ तव्हांजा ॿ केनाल ठाहिया जेके अॼु असांखे गारियूं था ॾियनि त तव्हीं गदार आहियो। नंबर ॿी ॻाल्हि त माज़ी जा काराबाग डैम जा हामी, उन्हनि खां ॿियो सुवाल आहे त जॾहिं उहे पार्लियामेंट में, उहे त हुकूमतुनि में मौजूदु आहे, असीं वफ़ाक़ी हुकूमत जो हिसो न आहियूं। ॿी ॻाल्हि तव्हां चओ त पंजाब हुकूमत असांजो आवाज़ु नथो ॿुधो वञे न, असां अॼु बि डिमांड था कयूं त उन आइनी फोरमन जा इजलास कयो, उते ॾिसो त पीपुल्स पार्टी छा थी पंहिंजो रोल प्ले करे, ऐं जेकॾहिं असांजी ॻाल्हि खे बिल्डोज़ कयो वियो त हुकूमत छॾण जा जवाब पोइ पैदा था थियनि, रही ॻाल्हि त जेकॾहिं पंजाब जी चीफ मिनिस्टर हुते दौरा थी करे या चए थी त असां ठाहींदासीं, हर चीफ मिनिस्टर खे पंहिंजे सूबे जे मुफ़ाद जो राइट आहे थो ॻाल्हाए। पंजाब जी चीफ मिनिस्टर खे असीं रोके नथा सघूं त हू कहिड़े बि क़िस्म जा बयान ॾे, न पंजाब हुकूमत असांखे थी रोके सघे त तव्हां सिंध असेंबली में चोलिस्तान जे ख़िलाफ़ करारदाद छो था पेश कयो, क़ौमी असेंबली में छो था कयो। त सिंध पंहिंजो चिटो मौक़ुफ़ रखियो आहे आइनी फोरमन ते बि, पार्लियामेंट में बि, सिंध असेंबली में बि, ऐं तनज़ीमी तौर ते बि, अवामी सतह ते बि। रही ॻाल्हि करारदाद जी, ॾिसो हिकिड़ो इजलास थियो, इजलास में पीपुल्स पार्टी हिकिड़ी 7 तारीख़ ते अप्रैल ते करारदाद आणण जी कोशिशि कई। उन वक़्तु लॉ मिनिस्टर, इहा कंडीशन आहे पार्लियामेंट प्रैक्टिस जी, त जॾहिं हलंदड़ इजलास में इमीडिएटली कंहिं मौक़ुफ़ ते जॾहिं करारदाद पेश कंदो को फ़र्द, को पार्लियामेंट या पार्टी, त गवर्नमेंट साइड उनखे सपोर्ट करण जी ज़रूरत हूंदी आहे। गवर्नमेंट मुखालफ़त कई, असां फॉर्मेलिटी या पॉइंट स्कोरिंग करणी हुजे हा त असां वञी इहा करारदाद मंज़ूर करायूं हा क़ौमी असेंबली जे सेक्रेटेरिएट में। क़ौमी असेंबली जे सेक्रेटेरिएट में ॿिए ॾींहुं 9 तारीख़ ते उहो इजलास ख़तमु थी वियो हुयो। उहो वरी इजलास 1.5 महीने खां पोइ बि थी सघे थो, 2 महीननि खां पोइ थिए या महीने खां पोइ थिए। असांजी पॉइंट स्कोरिंग हुई, असां साईं माण्हुनि खे ॾेखारियूं आहे त असां करारदाद जमा कराए छॾी, असेंबली जो इजलास ख़तमु थी वियो, पार्लियामेंट जो इजलास, हाणे इंतज़ारु कयूं। पर इन ॻाल्हि खे एप्रिशिएट, यस, PTI फेस सेविंग कई आहे, मुनाफ़िक़त कई आहे। PTI बाय इलेक्शन जेका उमरकोट जी थिए पई उन में इलेक्शन कैंपेन कई आहे। हाणे अचूं था त उन में लिखियलु छा आहे PTI जी करारदाद में, ॻाल्हियूं तव्हां सुठो सवाल कयो आहे, सम्झण जी ज़रूरत आहे। त पीपुल्स पार्टी खे जॾहिं अलो न कयो वियो त पीपुल्स पार्टी जे लाइ बि बहितरीनु अमल हो त हू सेक्रेटेरिएट में क़ौमी असेंबली जे स्पीकर जे में जमा कराए, हथ ते रखी ऐं वॾियूं लॿाड़ियूं हणूं आहे, असां जमा कराए छॾी। पीपुल्स पार्टी हुन जो इंतज़ारु न कयो। पीपुल्स पार्टी कॉलिंग अटेंशन नोटिस ॾिनो, जेको अलॻि सब्जेक्ट आहे, करारदाद खां अलॻि सब्जेक्ट आहे। कॉलिंग अटेंशन जॾहिं ॾिनो त स्पीकर बाउंड आहे कॉलिंग अटेंशन वठण जो, उन में गवर्नमेंट साइड जी का बि मंज़ूरी जी ज़रूरत न आहे। कॉलिंग अटेंशन ते 30 MNAs तक़रीर कई आहे, ऐं हिकु MNA जा उहे लफ़्ज़ तव्हां हींअर बि खणी ॾिसो त चौराहे ते बीठल कंहिं क़ौमी कारकुन जी तक़रीर आहे या पार्लियामेंट में कंहिं MNA जी तक़रीर आहे। उन टाइम PTI मौजूदु हुई जेॾीमहिल कॉलिंग अटेंशन अलाउ थियो ऐं ख़बर पई त हाणे ही कॉलिंग अटेंशन छा ते डिस्कस थियणी आहे। PTI खे ॾाढो दर्द हो। PTI सिंध जे सदर खे असां वारा यार स्टेजुनि ते खयूं घुमनि त हिननि खे दर्द आहे। इमरान ख़ान 2022 में केनाल जी, जलालपुर केनाल जी इनाग्रेशन कई आहे। मां चैलेंज थो चवां त जेकॾहिं केरु इनकार करे हिन ॻाल्हि खां, या PTI सिंध इन चैप्टर हिन ॻाल्हि जो इनकार करे, PTI पाकिस्तान हिन ॻाल्हि जो इनकार करे, या हुनजा जेके इतिहादी जेके हुनखे स्टेज ते खयूं था हुनखे चैंपियन करे घुमाइनि, मां सिंध जे माण्हुनि खे ॿुधाइण जे लाइ तयारु आहियां त 2022 में जलालपुर जेको ख़तरनाक केनाल हो उनजो इफ़्तिताह कंहिं कयो, कैदी नंबर 804, जंहिंजी पार्टी खे तव्हां उमरकोट में सपोर्ट पिया कयो, सिंध जे माण्हुनि जी अखियुनि में सुरमो पिया पारायो, उनखां सवाल कोन पियो थिए। त जॾहिं PTI खे इहा ख़बर हुई त हाणे हिन मसइले ते पीपुल्स पार्टी जी कॉलिंग अटेंशन आहे ऐं पीपुल्स पार्टी हुननि खे मिनथू कंदी रही, पर PTI टेक्निकली मुनाफ़िक़त जो मुज़ाहिरो करे कैदी नंबर 804 जो हिकिड़ी मुलाक़ात जो बहानो करे ऐवान मां निकिरी वई ऐं पीपुल्स पार्टी जा MNA मिनथू कंदा रहिजी विया त बाबा ही कॉलिंग अटेंशन केनालनि ते आहे, सिंध में तव्हां वॾियूं लॿाड़ियूं था हणो, अचो हिते ॻाल्हायो, छो कोन बीठा? केरु हुन खां पुछे, जेके कुल्हे ते खणी था घुमनि सिंध में PTI खां छो कोन था पुछनि? जेॾीमहिल कॉलिंग अटेंशन ते तफ़सीली हिकिड़ियूं तक़रीरूं थी वियूं त पोइ 9 तारीख़ ते फेस सेविंग जे तौर ते PTI
कॉलिंग अटेंशन ते अचे हा न स्पीकर खे रिक्वेस्ट करे त असांजो कॉलिंग अटेंशन वठो उन करारदाद पेश कई स्पीकर जे सेक्रेटेरिएट में हाणे पीटीआई खे इहा ख़बर आहे त जंहिं मौज़ू ते हिकु ॾींहुं अॻे तफ़सीली डिस्कशन हाउस में थी वियो हुजे साॻे मौज़ू ते न पीटीआई जे तव्हां करारदाद जो मैटर पढ़ियो आहे छा आहे उन में पीटीआई डिमांड थी करे त सीसीआई जो इजलास कॉल कयो वञे वफ़ाक़ी हुकूमत खां डिमांड थी करे भाई इहा डिमांड त पीपल्स पार्टी जो स्पीकर चीफ मिनिस्टर गुज़िरियल साल खां वठी पियो करे ॿ डिमांडूं असांजूं चीफ मिनिस्टर जूं सीसीआई खे कॉल करण जे लाइ पियूं ही सिंध में जेको एहतजाज पिया कनि हमरा इन्हनि कॾहिं प्राइम मिनिस्टर खां दिलेरी करे इहो मुतालबो कयो आहे त सीसीआई जो इजलास कॉल कयो ताकी पीपल्स पार्टी जी जेको आहे सो पत वाइकी थी पए ज़ाहिरी आहे जॾहिं चओ था त असां मंज़ूरियूं ॾिनियूं आहिनि त पोइ सीसीआई में चीफ मिनिस्टर या चुप करे वेहंदो या को बहानो करे मीटिंग में न वेंदो या केनालनि जी हिमायत में वोट कंदो त तव्हां डिमांड कयो न या उन धुरनि जा नाला खणो न उन जे ख़िलाफ़ु हिकिड़ो धरणो हयो अथव वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ु हिकिड़ो बयानु आयो आहे तव्हांजो चीफ मिनिस्टर पंजाब जे ख़िलाफ़ु हिकिड़ो बयानु आयो आहे तव्हांजो त पीटीआई जी करारदाद अखियुनि में सुरमो आहे हाणे इजलास ख़तमु थी वियो हलियो पीटीआई जी करारदाद जेको आहे उहो सेक्रेटेरिएट में पई आहे फ्रीज़ लॻी पई आहे पर उन में ॿोली छा आहे सीसीआई जो इजलास पर जंहिं टाइम हाउस बहस पियो करे पीपल्स पार्टी जे कॉलिंग अटेंशन ते उन टाइम पीटीआई छो पे भॻी ईमान मां उनखे मिंथूं कयूंसीं उते जे मेंबरनि कोन ॿुधऊं इन करे टोटली पॉलिटिकल पॉइंट स्कोरिंग आहे अॼु उन ई जमायत जे माण्हू जी सभु वरी इहे यार हिमायत पिया कनि उते 23 पार्टियूं 17 पार्टियूं जेके सिंध दोस्त नथी गदार आहियूं जिन जे क़ाइद 2022 में जलालपुर केनाल जो इफ़्ताह कयो आहे जेका क़ौमी असेंबली मां कॉलिंग अटेंशन ते तकरीर करण खां भॼी वई आहे सिंध जे माण्हू जे साम्हूं केस आहे हींअर हुल हंगामो एॾो आहे जो ॻाल्हि ॿुधी नथी वञे ही सभु रिकॉर्ड ते शयूं ही सभु आस्ते आस्ते माण्हुनि जी सम्झ में ईंदियूं उन में चाहे 2 महीना लॻनि या 3 महीना लॻनि आइनी फॉर्म ते ॻाल्हि न ॿुधी वई इक़्तिदार खे जुती जी नोक ते रखी पीपल्स पार्टी अलॻि थी सघे थी अच्छा आजिज़ साहब ॾिसो सिंधु दरिया ते कैनाल आहिनि तकरारी मनसूबो आहे कारपोरेट फार्मिंग जे नाले ते जेके सिंध जूं ज़मीनूं आहिनि या मुख़्तलिफ़ सूबनि जूं जेके ज़मीनूं आहिनि उहे बि कंपनीज़ ॾांहुं वञनि थियूं क़ौम परस्त जा ॿिया जेके माण्हू एहतजाज कंदा उहे चवंदा त पीपल्स पार्टी जो इते बि ॿिटो मयार आहे उहा कैनालनि जी मुखालफ़त करे थी पर कारपोरेट फार्मिंग जे नाले सां उन्हनि जो को बि अहिड़ो तफ़सीली को मौक़िफ़ या वाज़े मौक़िफ़ न आहे साईं मुंहिंजा इहो थोरो सम्झायो माण्हू इन ॻाल्हि खे कीअं ॾिसनि ऐं कीअं सम्झनि पाकिस्तान इनिशिएटिव जो जेको मक़सदु आहे उहो ज़मीनुनि ग़ैर आबाद ज़मीनुनि खे आबाद जो मसइलो आहे ऐं उहो पीपल्स पार्टी उहे ज़मीनूं न आहिनि ॾिनियूं पहिरीं ॻाल्हि क्लियर तव्हांखे ख़बर आहे उहे ज़मीनूं कहिड़े दौर में ॾिनियूं वियूं निगरान सेटअप में ॾिनियूं वियूं ठीकु इर्सा खे सर्टिफिकेट जेको आहे पंजाब खे इर्सा जेको इशू कयो आहे उहो कहिड़े टाइम ॾिनो अथई कहिड़े महीने में ॾिनो अथई उहो पीपल्स पार्टी में ॾिनो अथई उहो 25 जनवरी ते ॾिनो अथई जॾहिं मुल्क में निगरान हुकूमत आहे हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि इहा आहे त चलो मुल्क जे जेको ज़मीनूं जेके ॿियनि सूबनि जूं उन्हनि खे नथा अचूं सिंध जे ज़मीनुनि ते बहस था करियूं उन ते हिकिड़ी डिबेट आहे उन में पीपल्स पार्टी क्लियर आहे त उन ग़ैराबाद ज़मीनुनि खे आबाद बि केनालनि जे थ्रू नथा करे सघूं पीपल्स पार्टी क़तन इन ॻाल्हि जी हामी न आहे त नवां केनाल ठाहे चोलिस्तान जहिड़ा ऐं पोइ तव्हां ग़ैराबाद ज़मीन आबाद कयो उन जे लाइ जेकॾहिं ज़मीनूं आबाद करणियूं आहिनि ग़ैर आबाद ज़मीनूं उन जे लाइ 2 तरीक़ा आहिनि उन ते वेही डिबेट थियणु खपे हिन मुल्क में उन ते त अञा थी बि कोन्हे या त अंडरग्राउंड पाणी खणो जे खारो आहे त जदीद टेक्नोलॉजी त उनखे मिठो कयो या लाइनिंग कयो मौजूदा सिस्टम में जेको पाणी आहे उनखे बचायो ऐं जेके 5 एकड़ आबाद वधीक थी सघनि था उहे आबाद कयो इहो इशू इहो बहस अञा पंहिंजी जाइ ते थियणो आहे पर अचूं था ॿी ॻाल्हि ते त पीपल्स पार्टी ते इल्ज़ाम आहे ग्रीन इनिशिएटिव पाकिस्तान जो ठीकु आहे इल्ज़ाम लॻो तव्हांखे यादि आहे हिकिड़ी मूवमेंट हली हुई बहरिया जे ख़िलाफ़ बहरिया जी ज़मीन साईं या बांग्लादेश में हली वई या श्रीलंका थिया हा न धरणो बि लॻो हो न जिन दोस्तनि धरणो हयो 1.5 कलाक में जामशोर में प्रेस कॉन्फ्रेंस थी कुझु दोस्त हुते नौजवान ॿधिजी पिया उन साॻे स्पॉट खां थोरो ओर ते जिथां हे काफ़िला लंघिया हिकिड़े ॿिए इदारे जी सोसाइटी रोड जे हुन पार बि ठही पई अॼु बि आहे ठहे पई उहा बि ज़मीन सिंध जी बहरिया जी ज़मीन बि सिंध जी बहरिया जो कब्ज़ो न थियणु खपे मकानी माण्हुनि ते मुज़म्मत जोॻो अमल आहे अॼु बि कयूं पिया पर जिन दोस्तनि एहतजाज कयो बहरिया जी ज़मीन ते उन दोस्तनि थोरो ओर ते रोड जे हुन पार ठहंदड़ उन स्कीम ते उन वक़्त खां वठी अॼु ॾींहं ताईं एतिराज़ वारियो आहे उहा छा श्रीलंका या बांग्लादेश जी ज़मीन आहे छा मुंहिंजा साईं एॾो सिंध जे माण्हुनि जे हाफ़िज़े खे कमज़ोर न थियो उनजे जज़्बात सां न खेॾो
जेकॾहिं बहिरिया ग़लति आहे त पोइ ॿी शइ खे बि ग़लति चओ, एतिरी ज़रूरत पैदा कयो आहे। हिकिड़ो धरणो हुते लॻो, ॿियो हुते लॻे आहे, सूबो साॻियो ज़मीन साॻी। अचूं था हिन ॻाल्हि ते त पीपुल्स पार्टी उन ते उन दोस्तनि जे बक़ौर त मुनाफ़िकी वारो तिर तंहिं महिल 4 खां 5 ॾींहं अॻे हिकिड़ी मीटिंग थी थिए, सियासी इतिहाद, जेको इलेक्शन इतिहाद आहे, जंहिंजो मक़सदु सुभाणे इलेक्शन में अचिणो आहे। हिकिड़ो एहतजाज आहे सिंध जे साञे वंदनि जे तरफ़ां, अदीब, दानिश्वर, वकील, शागिर्द, उस्ताद, हारी, मज़दूर, नारी, सहाफ़ी, कलम निगार, उन्हनि खे ॿिन्ही हथनि जो सलाम आहे। पेवर ऐं मेरिट ते केनालनि जे ख़िलाफ़ एहतजाज आहे। ॿियो एहतजाज पॉलिटिकल पॉइंट स्कोरिंग जो एहतजाज आहे, जेको सुभाणे इक़्तिदार में अचण लाइ, जंहिंजो सरबराह जेको चए थो त सिस्टम में पाणी कोन्हे, इन करे केनाल नथा ठही सघनि। जेसि ताईं सिस्टम में पाणी कोन्हे, क्लिप पियो आहे न, तेसि ताईं केनाल नथा ठही सघनि। माना सुभाणे जेकॾहिं बोर्ड जी सूरत में 5 सालनि खां पोइ बोर्ड अचे, दरिया भरियल हुजे, केनाल ठाहे था सघूं। हींअर ई हुननि पंहिंजो किथे न किथे पंहिंजा नंबर रखी छॾिया। ॾिसो साईं, असां इहे बयानु ॾिनो आहे त सिस्टम में पाणी अचे त पोइ ठाहिजो। कंहिंखे ख़ुशि कयो पियो वञे, सिंध जो माण्हू छो नथो पुछे हुनखां। ॿी ॻाल्हि त हिकिड़ी मोतबर शख़्सियत उन मीटिंग खां पोइ इहा ॻाल्हि रिकॉर्ड ते थी चए त अंदरि जेके वेठल अमरा आहिनि उहे त पाकिस्तान ग्रीन इनिशिएटिव जा हामी आहिनि। सवाल ठहे थो नथो ठहे। वज़ाहत उहे माण्हू जेके पीपुल्स पार्टी खे केनालनि जे हिन मामले ते गद्दार, तुहमतूं ऐं चवंदा तव्हां असां माण्हू हीअं कंदा ऐं माण्हू हूअं कंदा, इहे सभु तव्हां असांखे माण्हुनि खे जज़्बात करे गारियूं ॾिनियूं आहिनि। असीं सियासी माण्हू आहियूं, ॿुधूं पिया, ॾिसूं पिया, पर सियासत कंदासीं। तव्हां वज़ाहत ॾियो, सिंध जे माण्हूअ खे वज़ाहत ॾियो त जेका मोहतरम शख़्सियत उन मीटिंग खां उथी जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि करे जंहिंजी वज़ाहत ॾियण जे बजाए तव्हां वरी पीपुल्स पार्टी ते था ॻाल्हायो, पहिरीं त तव्हांजे गिरेबान में जेको हथु आहे न, उनजी वज़ाहत ॾियो। इहो सवाल मीडिया ते बि फर्ज़ु आहे त उन्हनि खां पुछनि। ॻोल्हियुनि उहे चेहरा जेके किथे कमिटमेंट करे आया आहिनि ग्रीन इनिशिएटिव पाकिस्तान ते। पीपुल्स पार्टी ते त तुहमत आहे, पीपुल्स पार्टी ॾिनी कोन्हे, निगराननि ॾिनी आहे, पर तव्हां ते तव्हांजो किरदारु त मशकूक थी वियो। अजित भाई, इहे ई माण्हू डिमांड कनि था त भई जॾहिं निगरान सेटअप में इहो मनसूबो थियो त हाणे जॾहिं सिंध सरकार अची वई आहे त सिंध सरकार फौरी तौर ते उन मनसूबे रद्द करे सघी। मौजा साईं। नंबर ॿियो त सिंध जे वॾे वज़ीर खां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जॾहिं चोलिस्तान वारो मामिलो साम्हूं आयो त माण्हुनि सवाल कया त बाबा केनाल ठहनि पिया, त वॾो वज़ीर इहो ई चवंदो रहियो त केनाल नथा ठहनि। वरी साईं ज़ैन शाह दरिया बचाओ कमेटी जो कन्वेनर आहे, उहो चए थो त मां जॾहिं उते चोलिस्तान ते पहुतो आहियां, वीडियो वायरल कई आहे, त उनखां पोइ पीपल्स पार्टी मजबूर थी, हामी बि वरी आहे केनाल ख़िलाफ़। पीपुल्स पार्टी मजबूर कान थी आहे, पीपुल्स पार्टी तव्हांखे मजबूर कयो आहे ऐं तव्हां मजबूर थींदव पंहिंजी वज़ाहत ॾियण जे लाइ। नंबर हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजे लाइ इंतिहाई मोतबर आहे साईं ज़ैन शाह। उहो हिकिड़ी जाइ ते वञी कढायो आयो आहे तस्वीर या मूवी, या ठहे थो या नथो ठहे। सिंध जो साञा वन तबिके खे अपील आहे त उहो वञे। साॻियो माण्हू जी ॻाल्हि खे जेकॾहिं तव्हां दुरुस्त आहे ते सम्झो त साॻियो माण्हू चए थो सिस्टम में पाणी जेसिताईं नथो अचे तेसिताईं केनाल नथा। मिसाल थो, मां तव्हां पर्सनल ॻाल्हि ई नथो कयां न, पाण पर्सनल कोन आहियूं। उन शख़्सियत जो सवाल आहे त सिस्टम में पाणी न आहे, इन करे केनाल नथा ठाहे सघो। जेसि ताईं सिस्टम में पाणी न आहे तेसिताईं केनाल। साॻियो ई शख़्स आहे। ग्रीन इनिशिएटिव ते उन माण्हू ते सवाल आहे, उहो पाण उन ते मीटिंग में वेठो आहे, उहो पाण त पंहिंजो पांध आजो करे ठीकु थिए, क्लियर थिए, पोइ ॿी धुर खे गदार गदार चए। सीएम जेकॾहिं इहो बयानु ॾिनो आहे त सीएम उनजी वज़ाहत बि ॾिनी आहे त आइनी फॉर्मनि तां इन स्कीम जी मंज़ूरी अञा न थी आहे। इन बुनियादनि ते था चऊं त नथो ठहे ऐं नथो ठही सघे। पर जे बिल्डोज़ कयो वियो सिंध जे आवाज़ खे ऐं पीपुल्स पार्टी जे उन आइनी फॉर्मनि ते उन आवाज़ खे बिल्डोज़ कयो वियो, त मुंहिंजा साईं पीपुल्स पार्टी खे केरु इहो सम्झाए त सिंध जे हक़नि जे लाइ तव्हां हुकूमत छॾियो। पीपुल्स पार्टी इन खां पहिरीं बि कालाबाग डैम खे रोकियो, जॾहिं तव्हां कालाबाग डैम जी हिमायत में रैलियूं कढंदा हुआ। 91 ठाह ते जॾहिं तव्हां कालाबाग डैम, जॾहिं 91 ठाह ते जॾहिं तव्हां सयूं पे कयूं सिंध जे तरफ़ां, 2 शख़्सियतूं हिन दुनिया में कोन्हनि अलाह जन्नत नसीब करे। हिकिड़ी शख़्सियत काल्ह बि उमरकोट जे जलसे में तकरीर कई आहे, साईं मुज़फ़र शाह। उनजी साइन आहे 91 ठाह ते, जेका वॾे में वॾो धाड़ो सिंधू दरिया ते।
पर उहो तव्हां एक्ट अक्सरियत जे बुनियादनि ते पास करे छॾियो ऐं उन वक़्तु बि पीपुल्स पार्टी क़ौमी असेंबली में अपोज़िशन जी सूरत में न सिर्फ़ु मुखालिफ़त कई, बाइकआउट कयो ऐं चयो त हीअ सिंध सां तमामु वॾी ज़्यादती आहे। पर तव्हां मंज़ूर करायो। उहे शख़्सियतूं जेके अॼु तव्हांजे स्टेजनि ते वेठियूं न, उन्हनि खां केरु पुछंदो? अजय साहब, मुंहिंजो आख़िरी सुवालु आहे, हाणे पीपल्स पार्टी एहतजाज जे बिल्कुलु उन हिकिड़े भरपूर तहरीक में अची वई आहे। 18 अप्रैल ते तव्हांजो जलसो बि थियल आहे, हुन में तव्हांजो PPO चेयरमैन बिलावल भुट्टो साहिबु बि ईंदो, ख़िताबु कंदो ऐं मुमकिन आहे त वॾा फ़ैसिला थींदा या वॾा ऐलान थींदा। पर माण्हू चवनि था, इहे ई साॻिया माण्हू जेके मुख़्तलिफ़ फोरम आहिनि एहतजाज कनि था, उन्हनि जो चवण आहे त हाणे जॾहिं पीपल्स पार्टी एहतजाज जो सॾु ॾिनो त उते बि असां ॾिठो त कुझु माण्हू उन्हनि वटि आया। छा था सम्झो त इन जलसे में लखे माण्हू ईंदा ऐं कहिड़ो तव्हांजो आख़िरी फ़ैसिलो हूंदो जेकॾहिं कैनालनि वारो फ़ैसिलो वफ़ाक़ी सरकार वापसि न थी? साईं, असां सम्झूं था त कैनालनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ी विख बि जेकॾहिं उथे थी, सोशल मीडिया ते हिकिड़ो बि केरु कमेंट्स घर वेठे बि लिखे थो जेकॾहिं दोस्त, त सम्झो त उहो हुन जिदोजहद जो सिपाही आहे। इन बहस में पऊं ई नथा त पीपुल्स पार्टी जे एहतजाजनि में मां जेकॾहिं इहा दावा कयां त हेसि ताईं जेके बि एहतजाज थिया आहिनि उन में पीपुल्स पार्टी जेके डिस्ट्रिक्ट लेवल ते एहतजाज कया, हैदराबाद जी रैली तव्हां पाण रिपोर्ट कई हुई, एतिरो एहतजाज असांखे ॾेखार, पर इन बहस में ई नथा पऊं न। असां वटि 5 माण्हू न ऐं हुते 5 लख माण्हू निकिरंदा आहिनि, जेॾी महिल बि सॾु थींदो आहे 5 लख माण्हू निकिरनि था, पर 5 लख 5 माण्हू आहिनि त कैनालनि जे ख़िलाफ़। इन करे असां शायदि पॉलिटिकल पॉइंट स्कोरिंग में उलझी हिक ॿिए जे तइदाद खे घटि करे उन्हनि धुरियुनि खे जो जेको आहे सो ॾेखारियूं था, न्यापा था ॾियूं त ॾिसो साईं, हिन वटि त 13 माण्हू आहिनि, हुन वटि त 150 माण्हू आहिनि, हो त 5 माण्हू कढी सघियो आहे। अदा असां घटि में घटि माण्हू था कढूं, पीपुल्स पार्टी त आहे कोन वजूद में। तव्हांजे चवण ते 5-5 लख माण्हू निकिता आहिनि, 1 मिलियन माण्हू निकिता आहिनि, पर ज़रूरत आहे त सभु कलेक्टिव विज़डम तहत हिकु आवाज़ थी, हिकु प्लेटफॉर्म थी, को जानदार आवाज़ वञणु खपे। जेको JU आहे, APC कॉल कई, असां आयासीं, तव्हां कोन आया हो, सभई सॼण आयो। मूंखे गार ॾींदड़ दोस्त, हीउ इंटरव्यू जीअं हलंदो तीअं गार जी सीरीज़ शुरू थी वेंदी। हर गार ॾींदड़ दोस्त जेकॾहिं कैनाल जे ख़िलाफ़ु आहे, हुनजी पॉलिटिकल एजेंडा न आहे, मुंहिंजे सिर जो साईं आहे, इहा गार मुंहिंजे अखियुनि ते। पर कैनालनि जे ख़िलाफ़ु जेका पीपुल्स पार्टी विक खणे थी, पीपुल्स पार्टी जो कारकुन उनखे बि सलाम आहे, जेको शागिर्द खणे थो उनखे बि सलाम आहे, जेको वकील खणे थो उनखे बि सलाम आहे। पर पॉलिटिकल पॉइंट स्कोरिंग खां बहितर आहे त सिंध जूं बार्स एसोसिएशन्स अॻु में अचनि, उहे पुछाणा कनि पहिरीं पीपुल्स पार्टी खां कंहिं प्लेटफॉर्म ते, जंहिं ते तोहमत आहे उन ते साबित करे तव्हां पंहिंजो सफ़र कमु शहीद ॾांहुं शुरू कयो। माण्हुनि खे ॿुधायो त जिन खे चोर चोर चयोसीं, चोर साबित थिया, जेका अप्रूवल आहे उहा शख़्सियत पार्लियामेंट में अची हुनजो जेकॾहिं तरदीद थी करे त जिथे बि साइन थियल हुजे, जंहिं दोस्त वटि बि हुजे, जंहिं पार्टी वटि हुजे, उहा खणी अचे त हीअ तव्हांजी साइन आहे, हीअ तव्हांजी तरदीद आहे। अहिड़े क़िस्म जो माहौल जेकॾहिं नथो ठहे, कुझु दोस्त चाहिनि था त पीपुल्स पार्टी एहतजाज में न वञे ताकी असां मददगार थी पीपुल्स पार्टी खे गारियूं ॾियूं, तोहमतूं हणूं, उनखे गदार गदार चऊं। पर काल जी पीपुल्स पार्टी जेका डैम जे ख़िलाफ़ु हुई, मां उन में गैर अख़लाक़ी नारनि में नथो वञा, जो सिंध जे माण्हुनि उन टाइम कहिड़ा नारा आया ऐं केरु डैमनि जे लाइ रैलियूं कढंदो, इन कंट्रोवर्सी में नथा वञूं। वॾी महिरबानी आजिज़ झामरा असांखे वक़्तु ॾियण लाइ। नाज़रीन, पीपल्स पार्टी सिंध जे इतलाह सेक्रेटरी आजिज़ झामरा जी अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी। आजिज़ झामरा ॿुधायो त पीपल्स पार्टी जी पहिरें ॾींहं खां जेके सिंधू दरिया ते कैनाल ठहण वञनि पिया, उन्हनि जी मुखालफ़त कई आहे ऐं इहा मुखालफ़त ओसि ताईं जारी रहंदी जेसि ताईं वफ़ाक़ी सरकार चोलिस्तान कैनाल ऐं ॿिया जेके तकरारी कैनाल आहिनि उन्हनि जो फ़ैसिलो वापसि नथी वठे। आजिज़ झामरा इहो बि ॿुधायो ऐं दावा कई त पीपल्स पार्टी जो जेको को चेयरमैन आहे सदर पाकिस्तान आसिफ़ अली ज़रदारी, उन गॾियल पार्लियामेंट जे इजलास में बि कैनाल मनसूबे जी मुखालफ़त कई हुई। सिंध जे वॾे वज़ीर बि वफ़ाक़ी सरकार खे 2-3 भेरा ख़त लिखी पंहिंजे ख़दशनि खां आगाही ॾिनी हुई। उन खां पोइ सिंध असेंबली पारां इहो ठाराव बि पास कयो वियो हो त कैनाल मनसूबो उन्हनि खे कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। हाणे बि पीपल्स पार्टी एहतजाज करे थी। एहतजाज कंदड़ जेके धुरियूं आहिनि उन्हनि खे आजिज़ झामरा पारां अपील कई वई आहे त जेकॾहिं हू कैनाल मनसूबे ख़िलाफ़ु वाक़ई एहतजाज करे रहिया आहिनि त उन्हनि सां पीपल्स पार्टी बि गॾिजी पंहिंजो एहतजाज कंदी। उन सां गॾु आजिज़ झामरा इहो बि ॿुधायो त पीपल्स पार्टी पारां हैदराबाद में डिवीज़न सतह ते जलसो मुनक़द कयो पियो वञे ऐं उहो कैनाल मनसूबे ख़िलाफ़ु जलसो हूंदो। हुते पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿिया अॻुवान ख़िताब कंदा। नाज़रीन,
हिन प्रोग्राम में फ़िलहालु एतिरो ई। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान इम्तियाज़ खोसो खे ॾींदा इजाज़त। जेॾां पेर तेॾां ख़ैर।